नासरीन सगियूं भरिसां कचे वारे इलाइक़े में चना ऐं सियाल बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो मारिजी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे बहिराण टीवी जो रिपोर्टर मज़हर मंगणे जो। जी मज़हर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, सगियूं जे कचे वारे इलाइक़े मंगी माड़ी में चना सियाल बिरादरी जे ॿिनि धुरनि दिल्ली जान सियाल ऐं मोहम्मद धुरनि में झेड़ो थी पियो। गोलियूं बिरादरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मंगी माड़ी थाणे जे RSC सोबोदरो अस्पताल खणी जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे फौत थी वियो। जॾहिं त केटी मंगी माड़ी थाणे जे ज़िमीदार फ़कीर लियाकत अली ख़ान नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़ियुनि सां फ़ोन ते राब्तो करे ॿुधायो त मुंहिंजी ज़मीन केटी मंगी माड़ीअ में आहे, जिते सियाल बिरादरी जा माण्हू मुंहिंजा आहिनि, जिते चना बिरादरी जे मुख़्तलिफ़ केस में रूपो जवाब चना ऐं साथ घर खणण जी कोशिश कई। घर में मौजूद घर धणी गुलबहार सियाल गोली ज़ख़्मी कयो आहे, जेको हींअर सोबोदरो अस्पताल। ॿिए पासे नेशनल क्लब सगियूं जे पारां मंगी माड़ी थाणे जे SHO रहमत जलबाणी सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त बिल्कुलु कचे में झेड़ो थी पियो आहे। बिरादरी में बिरादरीअ जो गुलबहार सियाल ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे फर्स्ट एड लाइ सोबोदरो अस्पताल आंदो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा ताब न सही सघियो। मज़हर, अव्हां जी महिरबानी।